नाज़िन पिरियालू शहर अंदर गंदगी के आज़ार ऐं बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ JUI जे सॾ ते शहरुनि एहतिजाजी रैली कढी टाउन कमेटी ऑफिस अॻियां धरणो हयो। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल कयूम शेख जी रिपोर्ट। पिरियालो शहर अंदर हर तरफ गंदगी ऐं बरसाती पानी बीठल हुजण सबब बीमारी फैलजण लॻियूं। मच्छरनि जे आज़ार सबब मलेरिया जे मर्ज़ में रहवासी मुब्तला थियण लॻा। शहर जे मसाइलनि जे हल लाइ ईंदड़ माहवार लखें रुपया बजट कूड़नि बिलनि ज़रिए हड़प करण वारे सिलसिले ख़िलाफ़ JUI ऐं खुशहाल पिरियालो समाजी तंज़ीम जे सॾ ते सवें शहरनि अल फारूक चौक खां एहतिजाजी रैली कढी टाउन कमेटी पिरियालो जे आफिस आदो धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि उस्ताद निसार अहमद धारेजो, नाले वारे शाइर सजाद मीराणी ऐं ज़ाहिद हुसैन शेख ऐं ॿियनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त जमीयत उलमा इस्लाम पिरियालो जे तरफ़ां ही एहतिजाजी मुज़ाहिरो रखियो वियो आहे ऐं हुकूक जे हासिलात जे हवाले सां शहर जे अंदरि हिन वक़्तु जेका नालियुनि जी सूरत हाल आहे, रोडनि रस्तनि जी सूरत हाल आहे ऐं शहर जी हेॾी सारी बजट आहे, ही शहरवासी मुतालबो कनि था त उहा काॾे वञे थी ऐं उहा किथे ख़र्च थिए थी। पिरियालो जमीयत उलमा इस्लाम ऐं समाजी तंज़ीम तरफ़ां रखियो वियो आहे, जंहिंमें ही अवां पाण ॾिसो पिया त केतिरो अवाम हिन टाउन के खिलाफ़ निकितो आहे ऐं टाउन एडमिनिस्ट्रेटर के खिलाफ़ निकितो आहे। असांजो सॼो गुलाबनि जो शहर, असांजे पिरियाल खे गुलाबनि जो शहर सॾियो वेंदो आहे। हिन एडमिनिस्ट्रेटर करप्शन राशि ऑफिसर असांजे शहर के गंदगी जो ढेर बणाए छॾियो आहे। अॼोको असांजो एहतिजाज ऐं मुतालबो आहे त एडमिनिस्ट्रेटर हटायो वञे ऐं काफ़ी अरसे खां असांजो शहर सफ़र करे थो। अफ़सोस सां चवणु पवे थो त मनपसंद माण्हुनि जे ओताकनि ते घिटनि में स्प्रे कयो वियो आहे ऐं जिते हिकु भातीअ सां 10 भाती बीमार पिया आहिनि उते स्प्रे बि नथो थिए ऐं पाणी जेको बारिश जो बीठो आहे अॻ में त वणे पियो, पर हींअर एॾो असांजे लाइ नुक़सानकार हानिकार थियो आहे जो असांजा बचड़ा हिकिड़ा अस्पताल वेठा आहिनि, ॿिया कढ खयूं था अचूं। जीअं त असां शहर जा अहम तक खटिया आहिनि ऐं शहर जे हवाले सां असांखे ई हक़ थो पुॼे त असां जेको आहे सो हिन टाउन ऑफिसर या ॿिया जेके बि करप्ट अमल हुआ उनजे ख़िलाफ़ असां पंहिंजो आवाज़ उथारियो। नवां एहतिजाजी रैलीअ जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो आला अख़्तियारनि खां इहो ई मुतालबो आहे त करप्ट टाउन अमले ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे, करप्ट अमलदारनि खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जीअं पिरियालो शहर जा मसइला हल थी सघनि। कैमरामैन शाहिद अली शेख सां गॾु अब्दुल कयूम शेख, आवाज़ TV पिरियालो।